अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 24 अप्रैल 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सिंधियुनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾियण जो मुतालबो। ज़ुबानी हिमायत बदिरां अमली क़दम खंया वञनि। फरहान कागज़ी जो गॾियल क़ौमनि जे फोरम में ख़िताब। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी नौजवान अॻवान फिज़ा कलहड़ो चयो आहे त पाकिस्तान में हिंदू औरतुनि जो ज़ोरी मज़हब तब्दील कयो वञे थो। इन मसइले ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस भरपूर आवाज़ उथारियो आहे। लिबनान ऐं इसराइल जी जंगबंदी में 3 हफ़्ता वाध। अमरीकी सदर ईरान सां बि मुआदे लाइ पूरी उमेद। अमरीकी सदर चयो आहे त ईरान वटि वक़्तु थोरो आहे, एटमी हथियार इस्तेमालु न कंदुसि। ज़ाती ख़र्च ते इदारो हलाइणु मुमकिन नाहे। अमर फ़याज़ बुरड़े जो अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट छॾण जो ऐलान। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे केस जीअं दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत मां हाई कोर्ट मुंतक़िली चैलेंज करण जो ऐलान। कराची में औरतुनि जे क़त्ल वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ एहतिजाज। ख़ैरपुर भरिसां पुलिस जे ड्रोन हमले में 2 ॼणनि जे मारिजण ख़िलाफ़ वारसनि जो लाश रखी धरणो। उमरकोट में ॻोठाणनि जो घरनि मां बेदख़ल करण ख़िलाफ़ एहतिजाज। पीर वसण भरिसां अगवा थियल निगरी जो लाश मिलियो। मेहर जी मासूम उजाला बाज़ियाब न थी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ आलमी फोरमनि ते भरपूर आवाज़ उथारण जो सिलसिलो जारी। न्यूयॉर्क में गॾियल क़ौमनि जे मुस्तक़िल फोरम बराए मक़ामी माण्हुनि जे मसइलनि जे 25वें इजलास दौरान वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे सेक्रेटरी जनरल फरहान कागज़ी पारां सिंधी क़ौम लाइ आलमी सुञाणप ऐं ढांचे वारी ख़ुदि मुख़्तियारी जो मुतालबो कयो वियो। जॾहिं त ख़िताब दौरान GSN जे नारे जी गूंज बि कई वई। फरहान कागज़ी ख़िताब कंदे चयो त सिंध धरती कुदरती वसीलनि जहिड़ो कि गैस, कोयलो, ज़रई दौलत सां मालामाल हुजण बावजूदि सिंध जा माण्हू ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। सिंध जे माण्हुनि खे मुआशी ऐं माहौलियाती तबाही खे मुंहुं ॾियणो पवे थो। सिंधी क़ौम वटि हिकु निमाया लसानी सक़ाफ़ती ऐं तारीख़ी सुञाणप आहे जेका सिंधू तहज़ीब सां ॻंढियल आहे, जंहिंजे तहफ़ुज़ जी ज़रूरत आहे। अक़वाम मुतहिदा जे मक़ामी माण्हुनि जे हक़नि बाबति ऐलान जे आर्टिकल 3 तहत वर्ल्ड सिंधी कांग्रेस अक़वाम मुतहिदा खां अपील करे थी त रुगो ज़ुबानी हिमायत खां अॻिते वधी अमली क़दम खंया वञनि। आलमी बिरादरी खे अहिड़ा ढांचा मुहैया करणु घुरिजनि जेके सिंधी माण्हुनि खे पंहिंजी तारीख़ी ज़मीन ॿोली जी हिफ़ाज़त ऐं पंहिंजे कुदरती वसीलनि ते जमहूरी कंट्रोल बरक़रार रखण में मदद ॾियनि। मक़ामी माण्हुनि जे हक़नि बाबति गॾियल क़ौमनि जे ऐलान ते मुकमल अमल दरामद तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं नज़रअंदाज़ थियल क़ौमनि खे संदनि जाइज़ ख़ुदि मुख़्तियारी ऐं आवाज़ ॾिनो वेंदो। Hello. Is it on? Can I speak? Yeah, thank you. Madam Chair, World Sindhi Congress submits that in the context of implementing the United Nations Declaration on the Rights of Indigenous People within member states and UN system recognizing and realizing the right to self-determination for Sindhi nation represent a critical test for international human rights commitments. For the Sindhi people, at ancient nation with distinguished linguistic, cultural and historical identity rooted in Indus Valley, self-determination is not merely a political aspiration but existential necessity. Under Article 3 of UNDRIP,
The right to self-determination guarantees that people can freely determine their political status and pursue their economic, social, and cultural development. When applying the themes focus on addressing challenges, the Sindhi context highlights profound systematic hurdles. Despite Sindh being the extremely rich in natural resources, including natural gas, coal, agricultural wealth, the Sindhi people systematically face severe resource appropriation, poverty, environmental degradation, and political marginalization. Acknowledging these inequalities is the first step to address the challenges outlined by UN. Identifying good practices within the UN system means moving beyond rhetorical support to actively empowering historically sovereign people and communities. For Sindhi nation, securing the right to self-determination is a paramount. It is only structured mechanism that ensure that they can protect their historical lands, preserve their millennia-old heritage and language, and maintain democratic control over their natural wealth. Ultimately, the implementation of UNDRIP remains incomplete unless marginalized nations like Sindhis are afforded the autonomy, voice, and international recognition required to protect their fundamental human rights and determine their own future. Jai Sindh. Thank you. वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी नौजवान अॻवान फिज़ा कल्होड़ो चयो आहे त पाकिस्तान में हिंदू नारियुनि जे ज़ोरी मज़हब तब्दील करण ख़िलाफ़ु वर्ल्ड सिंधी कांग्रेस आलमी फोरमनि ते भरपूर आवाज़ उथारियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में हुन चयो त 75% औरतूं ऐं नारियूं जेके 2025 में जबरी मज़हब तब्दीली जो शिकार थियूं उहे हिंदू हुयूं। उन्हनि मां लॻभॻि 80% वाक़िया सिंध सूबे में पेश आया। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मुसलसल सिंधी हिंदू छोकिरियुनि जे तहफ़ुज़ लाइ आवाज़ु उथारियो पियो वञे। पंहिंजो केस गॾियल क़ौमनि जे आलमी जाइज़े वारे अमल ऐं गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल ताईं बि पहुचायो आहे। हाणे जॾहिं सरकारी तौर ते इहो तस्लीम कयो वियो आहे त हिंदू जेके अमली तौरु घणो करे सिंधी हिंदू आहिनि हिन ज़ुल्म जा बुनियादी निशानू बणिजनि था त आलमी बिरादरी आख़िरकार हिन डिघी जदोजहद खे मञता ॾेई रही आहे। हीअ अहम सुञाणप उमेद पैदा करे थी ऐं इहो साबित करे थी त लगातार जदोजहद नतीजा ॾिए थी ऐं सभ खां अहम ॻाल्हि त सिंधी आवाज़ हाणे आलमी सतह ते ॿुधा वञनि था। Today, the World Sindhi Congress would like to express our profound gratitude. On April 22nd, a coalition of UN experts, including 5 special rapporteurs and leadership from the UN Working Group on Discrimination Against Women and Girls, issued a powerful statement on forced conversions in Pakistan. In our view, this is the strongest statement the UN has ever made on this crisis. For years, World Sindhi Congress has consistently fought against the human rights violations targeting Sindhi people, particularly the forced conversions of Sindhi Hindu girls. We have submitted numerous contributions to the Universal Periodic Review, and just recently we presented our case at the 61st session of the UN Human Rights Council. The UN's recent report highlights a devastating reality. In 2025, 75% of girls and women affected by forced conversion through marriage were Hindu, and 25% were Christian. Almost 80% of these incidents occurred in the province of Sindh in Pakistan. Seeing our long-standing concerns reflected in this UN statement is deeply encouraging. By recognizing that Hindus, who in practice are largely Sindhi Hindus, are primary targets of trauma, the international community is validating our struggle. This acknowledgement gives us hope. It proves that our advocacy is working, and most importantly, that our voices are being heard. Thank you. अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां लिबनान ऐं इसराइल विच में जंग बंदी में 3 हफ़्तनि जी वाध जो ऐलान कयो वियो आहे। अमरीकी सदर ऐलान कयो आहे त इसराइल ऐं लिबनान विच में जंग बंदी में 3 हफ़्तनि जी वाध कई वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में ट्रंप चयो आहे त अमरीका लिबनान सां गॾिजी कमु कंदो
त जीअं उनखे हिज़बुल्लाह खां तहफ़ुज़ हासिल थी सघे। ट्रंप चयो त निहायत तारीख़ी मुलाक़ात में शरीक थियणु वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। अहिड़ो बयानु हुन इसराइली ऐं लिबनानी इख़्तियारियुनि विच में थींदड़ मुलाक़ात खां पोइ जारी कयो, जॾहिं त ॿिए पासे अमेरिका ईरान सां मुआदे बाबति पुर उमेद आहे। अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त आउं ईरान में जोहरी हथियार इस्तेमालु न कंदुसि, छो त अमेरिका पंहिंजे फ़ौजी हदफ़नि खे रिवायती हथियारनि सां हासिल करण जी सघ रखे थो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त एटमी हथियार कंहिंखे बि इस्तेमालु करण जी इजाज़त न हुजणु घुरिजे। सदर ट्रंप चयो त जंगबंदी में वाध वसीले अमेरिका ईरान खे अंदरूनी इंतशार ख़तमु करण लाइ इज़ाफ़ी वक़्तु ॾेई रहियो आहे। आबनाए हुरमुज़ खे अमेरिका कंट्रोल करे थो ऐं जॾहिं त ईरान मुआदो कंदो त अहम तिजारती गुज़रगाह खे खोलियो वेंदो। ट्रंप खां पुछियो वियो त छा अमेरिकी शहरियुनि जे लाइ पेट्रोल जी क़ीमत वधंदी, जंहिं ते अमेरिकी सदर को बि सिधो संओं जवाबु न ॾिनो ऐं हुन चयो त आऊं हीअं ॼाणो था त असांखे बदिले में छा मिलंदो। हुन चयो त मूं सोचियो हो त तेल शायदि $200 फ़ी बैरल ताईं हलियो वेंदो ऐं तेल जूं क़ीमतूं उन अंदाज़े खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। असां वटि ज़रूरत खां वधीक तेल आहे, जंहिंजे करे क़ीमतूं घटि आहिनि। अमेरिकी सदर इहो बि चयो त आऊं जंग ख़तमु करण जे लाइ बेचैन आहियां। मूं वटि दुनिया जहान जो वक़्तु आहे, पर ईरान वटि वक़्तु नाहे। ईरान वटि वक़्तु तमामु थोरो आहे। हुन ईरान सां मुआदे लाइ उमेद ज़ाहिर कंदे चयो त मुआदो उन सूरत में थींदो जेकॾहिं उहो मुआदो अमेरिका ऐं उनजे इतिहादियुनि समेत सॼी दुनिया लाइ मुनासिबु हूंदो। ईरान जे सदर पारां अमेरिका जे ईरानी क़यादत विरहाइजण वारे बयान खे रद्द कंदे चयो आहे त ईरान जी क़यादत बिल्कुलु मुतहद आहे, उहा कंहिं बि सूरत में विरहायल नाहे। तौहीन जे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयल डॉक्टर शाहनवाज़ जे वारसनि पारां केस दहशतगर्दीअ जी अंत वारी अदालत मां हाई कोर्ट मुंतक़िल करण वारे फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। तौहीन मज़हब जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियण खां पोइ मुबीना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे वारसनि सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ते सख़्तु मायूसी ज़ाहिर कंदे सुप्रीम कोर्ट में फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान कयो आहे। वारसनि चयो आहे त 2.5 साल जे ॿुधणियुनि खां पोइ हीउ केस दहशतगर्दीअ जी अंत वारी अदालत मां कढे सेशन कोर्ट ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वेंदो। सिंधी ॿोलीअ जी डिजिटल तरक़ी लाइ ग़ैर मामूली ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ ॿोली माहिर अमर फ़याज़ बुरड़ो माली बहिरान सबबि इदारे खे छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। सोशल मीडिया ते लाइव ख़िताब दौरान हुन इंतिहाई ॾुख ऐं मायूसी जो इज़हार कंदे चयो त गुज़िरियल 7 महीननि खां पंहिंजे ज़ाती ख़र्चनि मां इदारो हलाईंदो रहियो आहियां, पर हाणे वधीक भार खणणु मुंहिंजे वस में नाहे रहियो। अमर फ़याज़ ॿुधायो त बजट जी खोट बावजूदि मूं सरकारी इदारे खे बंदि थियण खां बचाइण लाइ पंहिंजे खीसे मां न सिर्फ़ु ख़र्च बर्दाश्त कया, पर मुलाज़िमनि खे पघारूं बि ॾींदो रहियसि। हुन जो चवणु हो त मूं हर मुमकिन कोशिशि कई त सिंधी ॿोली जी तरक़ी जो सफ़र जारी रहे, पर बिना सरकारी सहकार जे अहिड़े इदारे खे हलाइणु नामुमकिन थी पियो आहे। यादि रहे त अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग, जेको सिंध सक़ाफ़त खाते जो सरकारी इदारो आहे, जेको डिजिटल दुनिया AI ऐं ॿोली इंजीनियरिंग जे मैदान में अहम किरदारु अदा करे रहियो आहे। अमर फ़याज़ बुरड़ो जी अॻुवाणी में हिन इदारे थोरे वक़्त में पाण खे आलमी सतह ते मञरायो, जिते हार्वर्ड यूनिवर्सिटी, गूगल ऐं ओपन AI जहिड़नि इदारनि ताईं सिंधी ॿोली जी सुञाणप पहुते। अमर फ़याज़ जो चवणु आहे त जेको मुंहिंजे वस में हो मूं कयो, हाणे मां इदारे खे वधीक पंहिंजे ज़ाती वसीलनि ते नथो हलाए सघां।
उन करे इदारे खे छॾण जो फ़ैसिलो कयो आहे। मां चाहियां थो त पंहिंजे ॿारनि खे बि वक़्तु ॾियां। पंहिंजे बचनि खे आला दर्जनि में तव्हां इंस्टीट्यूट्स में रखो था। मुंहिंजा बच्चा सरकारी स्कूल में पढ़िया आहिनि, छा उन्हनि जो हक़ न हूंदो? छा त सुठी तालीम कनि? मूंखे इन ते कंहिं क़िस्म जो पछताव कोन्हे। माण्हू सिंधी पढ़नि था, सिंधी लिखनि था। अॼु सिंधी ॿोलीअ जो जेको AI जो जेको आहे, जेको सुभाणे न्यूरोलिंक में वेंदी, घटि में घटि अॼु सिंधी ॿोलीअ जो उन कदुरु थी चुको आहे। हाणे आहे मसइलो डेटा जो, मैक्सिमम डेटा आवाज़नि जी, उनखे आर्किटेक्ट जी खोड़ इहे जेके इशूज़ आहिनि उहे थींदा, जेके ज़रूरु थींदा। पर हींअर जेको हज़रात मां तव्हांजे साम्हूं अची वेठो आहियां, मां कुझु माण्हुनि खां ऐं सॼी क़ौम खां मां माफ़ी वठणु चाहींदुसि। मां बाबा जे रूह खां माफ़ी वठणु चाहींदुमि, जंहिं मूंखे चयो त गुंजूं ख़ाली कोन थियूं अथई जो तूं वॾियुनि पघारुनि जे कढ लॻे थो, तूं सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे तरफ़ वञ। शायदि मूंखे हुन खां माफ़ी वठणी पवंदी त मां जो जवाबु ॾेई मूंखां नथो थिए। मूंखे माजिद भुरगड़ी साहिब खां माफ़ी वठणी पइजे, जेको माजिद साहिब जो जेको मुंहिंजे मथां अंधो यकीन हुयो। ऐं अॼु जॾहिं मां थकिजी वञी हिन जॻह ते पहुतो आहियां, मुंहिंजे न्याणीअ मां पंहिंजे घर जूं ज़रूरतूं पूरियूं नथो करे सघां। ऐं मां माजिद साहिब खां पोइ मां साईं सरदार शाह खां माफ़ी वठंदुमि। तव्हां जेको ट्रस्ट कयो मां पूरो न करे सघंदुसि। मां मौजूदु चेयरमैन मिनिस्टर ऑफ कल्चर ज़ुल्फ़िकार शाह साहिब खां माफ़ी वठंदुमि। मां नथो हली सघां डटनि ते पूजनि ते। इदारो रत घुरे थो, इदारो वॾो सरमायो घुरे थो, ऐं कोन हली सघंदो इदारो जे इहा ई रही त मां सभिनी तव्हांजे हिक हिक जे पेरनि ते हथ रखी मां माफ़ी वठणु थो चाहियां। मां हिते न हली सघंदुसि। मां हो जेको शिव कुमार बटालवीअ जो आहे न त माइनी माए से शिकरा यार बणाया आहे, मुंहिंजे मथां नाराज़ न थिएजो। मां इहो बि न चाहींदुमि त अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट शिकरो आहे न। थी सघे थो मुंहिंजो पुटु, थी सघे थो मुंहिंजी धीउ, थी सघे थो मुंहिंजी ज़ाल, थी सघे थो मुंहिंजा बच्चा सम्झनि था उनजो हक़ मां खाधो आहे। मां न हलाए सघंदुसि। ऐं मां अॼु तव्हां सभिनी साम्हूं ॿाहूं ॿधी मां जवाबु थो ॾियां त हे इदारो हींअर ताईं जेको हलियो मूंखां जेको हलियो, दुआ कयो इदारो हली पवे। मां दावा सां चई सघां थो सिंध जो को बि इदारो पंहिंजे नोयत जे बिज़नेस में एतिरो मज़बूत कोन हलियो एतिरो अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट हले थो। मां दावा सां थो चवां त कल्चर खाते पूरे में को बि इंस्टीट्यूट, को बि इदारो एतिरो दुनिया में लॉबिंग में एतिरो प्रोग्रेस में अॻिते न आहे जेतिरो अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट आहे। पर हाणे न, हाणे मां बसि कई ऐं ॿाहूं ॿधी मां हुकूमत खे ॿाहूं ॿधी मां असांजे मानवारे मिनिस्टर चेयरमैन अब्दुल माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट मानवारे साईं माजिद भुरगड़ी साहिब त उहो मूंखे ख़बर आहे मुंहिंजे मथां नाराज़ आहे त न छॾ, पर मां उन्हनि खे ॿाहूं ॿधी चाहियां थो थिए जेके ॿ दोस्त वेठा अथव उन्हनि जी भारत इन्हनि खे हलण जो। सिंध धरती ते हाणे ॿार बि महफ़ूज़ नाहिनि रहिया। अगवा थियल ॿारनि जी बाज़ेबी लेके क़दम नथा खयां वञनि ऐं पोइ उन्हनि जा लाश मिलनि था। पीर वसण भरिसां अहिड़े ई दर्दनाक वाक़े इलाइक़े में ख़ौफ़ पखेड़े छॾियो। पीर वसण जे खरड़ाह वारे इलाइक़े मां अगवा थियल ॿारड़ी खे क़तलु करे संदसि लाश खे पूरियो वियो। वारसनि पारां लाश हथ अचण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। यादि रहे त खरड़ा शहर मां 6 ॾींहं अॻु मासूम ॿारड़ी अनीसा धी हयात फुल खे अगवा कयो वियो हो, जंहिंजो चचरियल ऐं मस्ख़ थियल लाश हथ आयो। वारसनि पारां एहतजाजी धरणो हयो वियो ऐं मुतालबो कयो वियो त क़ातिल गिरफ़्तार करे फाही चाढ़िया वञनि। जॾहिं त मेहड़ मां अगवा थियल मासूम उजाला अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघी।
वारस परेशानी जो शिकार आहिनि ऐं मुतालबो कयो पियो वञे त जल्द खां जल्द उजाला खे आज़ादु करायो वञे। 6 सालनि जी मासूम न्याणी उजाला परवीन सोलंकी जी गुमशुदगी खे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर संस को पतो पइजी नाहे सघियो। उजाला परवीन जे वालिद शमसुद्दीन सोलंकी PTLF अॻवान दादू जे सदर एजाज़ अली चांडियो, इनायत अली जमाली, रफ़ीक अहमद बुघियो, एजाज़ मंगी, राजा रफ़ीक पंवर ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी मार्च करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त अहिड़नि वाक़िअनि बाद असां पंहिंजनि नियाणियुनि खे कीअं तालीम ॾियारे सघंदासीं। उजाला स्कूल खां वापसी ते पुरअसरार तौरु गुम थी वई, जंहिंखे अगवा कयो वियो आहे। नीगरी जे अगवा जी संजीदगी खे सम्झी टीम जोड़ी वञे, उजाला खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे। सिंध में औरतुनि जे क़त्ल वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ कराची में एहतिजाजी मार्च कयो वियो। नौजवाननि जी तनज़ीम अल्टरनेट जे सॾ ते कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी नासिर मंसूर, कामरेड ज़ोहरा, असगर दश्ती, अहसन महमूदा, कामरेड इक़बाल अबड़ो ऐं कामरेड राबेल अबड़ो, अक्सा कंवल, आकिब हुसैन, महरुनिसा ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻवाननि ख़िताब कंदे मुतालबो कयो त औरतुनि ख़िलाफ़ सभु इम्तियाज़ी क़ानून ख़तमु कया वञनि। अहिड़ा सभु क़ानून मनसूख़ कया वञनि जेके हिन निज़ाम खे तहफ़ुज़ ॾियनि। औरत दुश्मन जागीरदाराणो ऐं क़बाइली निज़ाम ख़तमु कयो वञे। कारोकारी ऐं गैरत जे नाले ते क़त्ल में मुलविस अनसरनि खे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं मुतासिर औरतुनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सिंध जे नियाणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हिंदू छोकिरियुनि जी जबरी मज़हब तब्दीली ऐं जबरी शादियुनि जो सिलसिलो फ़ौरी तौर ते बंदि कयो वञे। ज़िम्मेवारनि खे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। औरतुनि, छोकिरियुनि ऐं खॾड़नि फ़क़ीरनि ख़िलाफ़ तज़रील, जिन्सी ऐं जिस्मानी तशदुद में मुलविस माण्हुनि खे सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। अॻवाननि चयो त सॼे मुल्क ख़ासि तौरु सिंध में औरतुनि ख़िलाफ़ तशदुद ऐं उन्हनि जे क़त्ल जे वाक़िअनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। औरत दुश्मन जागीरदाराणो ऐं क़बाइली निज़ाम ऐं रिवायतूं सॼे समाज खे पंहिंजे कब्ज़े में वठी वेठियूं आहिनि। सिंध खे हुन जे इंसान दोस्त तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती विरसे खां महरूम कयो पियो वञे, जंहिंजो वॾो सबबु जागीरदाराणो ऐं क़बाइली निज़ाम आहे, जेको समाज जे हर शोबे में घिड़ियो वेठो आहे। उहो औरत दुश्मन निज़ाम ॻोठनि जे ॿनियुनि खां वठी शहरनि जे कारख़ाननि, ऑफ़िसनि ऐं तइलीमी इदारनि ताईं ग़ालिब थी चुको आहे। अॻवान चयो त हिन सूरतहाल मां मुकमिल निजात जो वाहिद रस्तो जागीरदाराणो ऐं क़बाइली निज़ाम जो ख़ात्मो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पालीजे चयो आहे त पीपल्स पार्टी जी ख़राब हुक्मरानी सिंध में औरतुनि ऐं ॿारनि जी ज़िंदगी जहनम बणाए छॾी आहे। पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत ॿुधाए त ॾोहारी हुकूमत ऐं रियासत खां केतिरा ताक़तवर आहिनि। आख़िर सिंध में नियाणियूं ऐं ॿार छो ग़ैर महफ़ूज़ आहिनि? हीअ निज़ाम रुॻो हुक्मरान तबिके जो मुहाफ़िज़ ऐं उन्हनि लाइ जन्नत जहिड़ो छो आहे? अयाज़ लतीफ़ पालीजे पंहिंजे बयान में वधीक चयो त जमहूरियत पीपल्स पार्टी जा हाथी वांगुरु ज़ाहिरी ॾंद आहिनि। पीपल्स पार्टी सिंध में अमृत क़ाइमु करे जमहूरी जे पुठ में खंजर हणी पंहिंजे इक़्तिदार जे ताबूत में कोका ठोके रही आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार जे नशे में मस्त हुक्मरान यादि कनि त इक़्तिदार अचणी वञणी शइ आहे ऐं कुझु साल हूंदा, पर धरती ऐं सिंध जा माण्हू सदाईं लाइ हूंदा। पीपल्स पार्टी चाहे थी त सिंधी माण्हू सुजाॻ ऐं ख़ुशहाल थियण बदिरां असांजा ग़ुलाम हुजनि। पीपल्स पार्टी जे ग़लति पॉलिसियुनि जे करे सिंध खे तबाह कयो वियो आहे। अयाज़ लतीफ़ पालीजे चयो त जेसिताईं पीपल्स पार्टी सिंध जे इक़्तिदार ते क़ाबिज़ रहंदी, तेसिताईं सिंध ख़ुशहाली नथी हासिलु करे सघे। 7 करोड़ सिंधियुनि खे सम्झणो पवंदो त मौजूदा करप्ट नाअहल सिंध हुकूमत वटि सिंधी माण्हुनि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली बदिरां उन्हनि जी तबाही जो मनसूबो आहे। अयाज़ लतीफ़ पालीजे चयो त सिंध खे हथ वठी ॾोहनि ऐं मंशात जो गढ़ बणायो वियो आहे। शहरनि खां वठी ॻोठनि ताईं मंशात फ़रोशनि जे नेटवर्क खे मज़बूत कयो वियो आहे। सॼी सिंध में वज़ीरनि, MNAs, MPAs, सरदारनि ऐं वॾेरनि जी मर्ज़ी जा पुलिस ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि। पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत करप्शन खां पोइ मंशात खे कारोबार बणाए छॾियो आहे।
नौजवान नस्ल खे इल्म सियासत ऐं मेरिट खां रोकण लाइ मंशा जो आदी बणायो पियो वञे। सिंध शागिर्द सभा पारां मीरपुर ख़ासि जी मोहम्मदी डेंटल कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि जे एहतजाज जी हिमायत कई वई आहे। सिंध शागिर्द सभा जी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी मारिया आराई पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त मोहम्मद डेंटल कॉलेज मीरपुर ख़ासि जी शागिर्दनि ऐं शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां खेॾणु बंदि कयो वञे, फ़ौरी तौरु उन्हनि जो जाइज़ मसइलो हल कयो वञे। मीरपुर ख़ासि मोहम्मद डेंटल कॉलेज जी शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे PMDC मां रजिस्ट्रेशन न पई ॾिनी वञे। शागिर्दनि जे एहतजाज जी भरपूर हिमायत करियूं था। गॾोगॾु कॉलेज इंतिज़ामिया समेत हुकूमत खे चिताव ॾियूं था त फ़ौरी तौरु शागिर्दनि जो मसइलो हल करे उन्हनि जो मुस्तक़बिल बचायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वाइस ऑफ राणीपुर पारां राणीपुर जे क़दीम ईसू लाखो क़ब्रिस्तान ते मुबैना कब्ज़े ऐं क़ीमती वणनि जी वाढी जे ख़िलाफ़ गाज़ी इमदाद लाड़क, डॉक्टर नज़ीर खोखर, निमाणो सरकी, सैद जुमन शाह, अल्ताफ़ अब्बासी, दोदल सरकी, ज़मार हुसैन सोढड़ो, ख़ान सरकी, शाहनवाज़ वसाण ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे थाणे जे मेन गेट अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त ईसू लाखे क़ब्रिस्तान ते कब्ज़ो करण जी साज़िश कई पई वञे, क़ीमती वणनि खे नाहक कटियो वियो आहे। अॻूणे सदर परवेज़ मुशरफ़ क़ब्रिस्तान जी हिफ़ाज़त लाइ सदारती आर्डिनेंस जारी कयो हो ऐं हाई कोर्ट क़ब्रिस्तान ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो बि हुकुम ॾिनो, जंहिंजी इनहराफ़ी कई पई वञे जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त क़ब्रिस्तान ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वञे। कराची में बेदर्दी सां क़त्ल कयल डॉक्टर सारंग मेमन जे तॾे ते अवामी तहरीक जो वफ़द मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, नूर नबी पलीजो, जाखरो नुहाणी, मेहरान दरस, एडवोकेट कामरान लाखो, हमेरू मल, एडवोकेट अयाज़ हालेपोटो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में पहुतो, जिते डॉक्टर जे वारसनि सां ताज़ियत कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध खे सोचियल सम्झियल साज़िश तहत मक़्तलगाह बणायो वियो आहे। कराची में बेगुनाह माण्हुनि खे टारगेट करे क़त्ल कयो पियो वञे। मुल्क में आईने क़ानून जी हुक्मरानी बदिरां झंग जो क़ानून लागू आहे। मंशा जो आम विकिरो, नियाणियुनि जो क़त्लेआम ऐं तालीमी इदारनि जी तबाही ऐं वसीलनि जी फुरलूट PP सरकार जी सरपरस्ती में थी रही आहे। उमरकोट भरिसां ॻोठ खारड़ो वासी नौजवान कमालुद्दीन वल्द जमालुद्दीन हिंगोर जो जी फरियाद ते वुमेन थाणे ते 4 ॼणनि ते केस दाख़िल करायो वियो आहे। जवाबदारनि में अशोक ओड, राजेश कुमार, भूरो ओड ऐं अमूलख ओड शामिल आहिनि, जिन मथां ज़्यादतीअ जे इल्ज़ामनि तहत केस दाख़िल करायो वियो आहे। यादि रहे त जवाबदारनि ते नारी सुहिना ओड सां ज़्यादती जो केस दाख़िल कयो वियो आहे। ख़ैरपुर भरिसां पुलिस पारां ॻोठ ते कयल ड्रोन हमलनि में 2 शागिर्दनि जे मारिजी वञण वारे वाक़े ख़िलाफ़ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ॻोठ सईद इलाइक़ो ते कंदरा, पटणी ऐं सालहपट थाणनि जी पुलिस चढ़ाई करे ड्रोन हमला कया, जंहिंजे नतीजे में 7 ऐं 8 क्लास में पढ़ंदड़ 12 सालनि जो सदरुद्दीन धारे जो ऐं 14 सालनि जो ज़ामिन अली धारे जो मारिजी विया, जॾहिं त अब्दुल समी ऐं 8 वरनि जी निगरी अलीशा ज़ख़्मी थी पई। होॾांहुं 2 शागिर्दनि जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। IG सिंध जावेद आलम ओढे वाक़े जो नोटिस वठंदे DIG सखर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे, जॾहिं त SHO कंधरा शौकत आराई, SHO पटणी इमरान भयो ऐं SHO सालेहपट अलाउद्दीन खे मुअतल कयो वियो आहे, जॾहिं त SHO कंधरा शौकत आराई खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। ॿिए पासे वाक़े जी जाच लाइ SSP घोटकी जी सरबराही में कमेटी क़ाइमु कई वई आहे। SSP ख़ैरपुर एहतजाजी धरणे ते पहुची वारसनि खे इंसाफ़ जो यकीन ॾियारियो ऐं एहतजाज ख़तमु करायो। नवाबशाह G/B सेक्शन पुलिस जे थाणे में लाकअप दौरान पुलिस हथां मारिजी वियल शहदादपुर वासी दुकानदार अरशद भट्टी जो क़त्ल केस FIA दाख़िल करे छॾियो।
नौजवान अरशद भट्टीअ जे पीउ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस में SHO शदादपुर इमरान अख्तर चांडियो, SHO B सेक्शन नवाब शाह, असगर शाह, ASI सतार कंबो ऐं ASI नज़र मुहम्मद जमाली ऐं अहलकार रमज़ान भट्टी खे जवाबदार तौरु नामज़द कयो वियो। केस दाख़िल करण बाद समूरनि अमलदारनि खे मुअतल कयो वियो आहे। कंबर में 3 महीना अॻु उस्ताद गुलज़ार जुणेजो जे घरां चोरी थियल सामान ऐं रोक रक़म वापसि न थियण ख़िलाफ़ SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो। PTLF जे सॾ ते मैन प्राइमरी स्कूल खां एहतजाजी रैली कढी SSP ऑफिस अॻियां एहतजाजी धरणो हंयो वियो। 3 कलाकनि ताईं सख़्त गर्मी में लॻल धरणे दौरान उस्तादनि SSP ऑफिस आॾो निमाज़ पिणु अदा कई। DSP उस्तादनि जे धरणे में पहुची 1 हफ़्ते अंदरि चोरी जी रिकवरी कराइण जी ख़ातिरी कराए एहतजाज ख़तमु करायो। बदीन में नामियारे शाइर, फ़नकार ऐं पोरियत मुनवर हालेपोटो पंहिंजे बीमार मासूम पुट खे हंज में खणी बदीन प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। मुनवर हालेपोटे चयो त 2016 खां सिंध जे सक़ाफ़त खाते में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो हुअसि, पर मूंखे ओचितो 2023 में नौकरी मां कढियो वियो, जंहिंजे करे आउं सख़्त माली बुहरान जो शिकार थी वियो आहियां। हुन चयो त मुंहिंजो पुटु हिन वक़्तु ज़िंदगी मौज जी जंग विढ़ी रहियो आहे, पर माली वसीलनि जी खोड़ जे करे पंहिंजे पुट जो मुनासिब इलाज कराइण खां क़ासिर आहियां। शाइर मुनवर हालेपोटे सिंध जे सक़ाफ़त वारे वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह ऐं तालीम वारे वज़ीर सैयद सरदार अली शाह खे अपील कई त मूंखे नौकरी ते फ़ौरी तौरु बहाल कयो वञे ऐं रहियल पघारूं बि ॾिनियूं वञनि। कुबे सईद ख़ान में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि खे दर्सी किताब न मिली सघिया। दर्सी किताब न मिलण ख़िलाफ़ उस्तादनि कुर्बान अली चांडियो, हसन अली चना, मुज़फ़र अली बिरोही ऐं सनाउल्ला मंगसी जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन दाहींदे चयो त TO मोहम्मद सफ़र खोसो जी नाअहली जे करे आशिक़ अली मुग़ैरी, अहमद नवाज़ खोसो, मोहम्मद मलूक मंगसी, केहर ख़ान मंगसी समेत केतिरनि ई स्कूलनि जे शागिर्दनि खे दर्सी किताब न मिली सघिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते दर्सी किताब ॾेई शागिर्दनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। उमरकोट जे ग़ुलाम नबी शाह वारे इलाइक़े जे ॻोठ ओताकली मर्दान शाह में गुज़िरियल 100 सालनि खां वेठल भील ऐं ओड बिरादरी जे मुतासिरनि घुमण भील, जगदेश ओड, ज्ञानचंद भील, मारू भील ऐं ॿियनि उमरकोट रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई टेंट हणी सख़्त गर्मी में 6 कलाक धरणो हणी एहतजाज कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असीं हिन जाइ ते 100 साल खां वेठल आहियूं। असां मां कुझु माण्हुनि खे अली मर्दान शाह उते विहारियो हो। हाणे बिना सबब जे असांखे लॾाए बेघर कयो पियो वञे। असां खाता चेक कराया आहिनि जेके ॻोठ आबाद स्कीम में शामिलु आहिनि। रमीज़ रांगड़ असांखे बिना जवाज़ लॾाइणु चाहे थो। हुन जा खाता आहिनि, न वरी हुन जी हिते ज़मीन आहे। मुहागो सैद जमाल शाह जो आहे जेको असांखे कुझु नथो चवे। असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॻाल्हियुनि बाद मुतासिरनि खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराए एहतजाजी धरणो ख़तमु करायो वियो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।